कमांडो पावर जी एक महीनो अॻु में प्रेस क्लब में चोरी थी वई। ताला टोड़े चोर उनजो चोरी करे विया ऐं उन चोरीअ खे जेको आहे रिपोर्ट कयो वियो मधे जी थाणे ते। मधे जी पुलिस पंहिंजी ना हली ॾेखारींदे ऐं जेको आहे कमांडे पावर जी जेका लिखणीअ खां ऐं उन खां जेको आहे बेज़ार थींदे माना उनखे जेका चोरी वापसि न कराए ॾिनी, जंहिं सबबु अॼु मजबूर थी अॼु मधे जी थाणे जे आॾो असां साफ़ ई सियासी समाजी त मधे जी दोस्त इलाइक़े जा दोस्त हिते अॼु गॾु थिया आहियूं। असां इहो मुतालबो था कयूं SSP शिकारपुर खां त कमांडो पावर जी थियल चोरी वापसि कराए ॾिनी वञे ऐं हीअ साफ़ ई ऐं दोस्तनि मां जेका बेचैनी ख़तमु कई वञे। कमांडो पावर जी चोरी मामूली चोरी कोन्हे का, टारगेटेड चोरी आहे ऐं हो जेको लिखंदो आहे हक़ सच लिखंदो आहे। पुलिस हुजे, भोतार हुजनि, सियासतदान हुजनि, बासर हुजनि, ठेकेदार हुजनि, कंहिं सां बि हुनजी का कंप्रोमाइज़ का रिआयत न हूंदी आहे, जंहिं सबबु हुनजी चोरी थी वई आहे। ऐं पुलिस जी ना हली आया त हू चोरीअ जा पेरा ॻोल्हण बजाए जेको कमांडे खे ठला दिलासा था ॾियनि पर हुनखे चोरी वापसि नथा कराए ॾियनि। अॼु ही असां मजबूरनि हिते मधे जी थाणे जे आॾो एहतजाज कयो आहे ऐं असां SSP शिकारपुर खां मुतालबो था कयूं त हीअ चोरी वापसि कराए ॾियो। ॿी सूरत में SSP शिकारपुर जे ऑफिस आॾो असां धरनो हणंदासीं, एहतजाज कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिकु महीनो पहिरियों असांजो भाउ सीनियर सहाफ़ी कमांडो पावर जी चोरी थी वई हुई। गुज़िरियल SHO जेको खमीसो बिरोई हुयो उन जे वक़्त में चोरी थी वई हुयसि। अदो केतिरा ई दफ़ा दोस्त वठी थाणे ते आयो पर खमीसे बिरोई काई बि वार न कई। उन खां पोइ SHO मटिजी वियो। हिन वक़्तु मुख़्तियार हुसैन अबड़ो आयो आहे मधे जी थाणे ते। उन खां पोइ उन सां बि को भाऊ मिलियो, भाऊ कमांडो पावर, पर चोरी वापसि न थी। लोफर कहिड़ी बि ज़ात जो हुजे उनजो दीन ईमान न हूंदो आहे, लोफर लोफर हूंदो आहे, चोरी जाते काथे थिए थी। तो हिन वक़्तु असांखे मुख़्तियार हुसैन अबड़े यकीन ॾियारियो आहे त इंशाअल्लाह ताला मां तव्हांजो शाम ताईं सहाफ़ी भाउ जो मसइलो हल कयां थो। इन करे असां एहतजाज जो दाइरो रखियो होसीं पहिरियां, इहो इंशाअल्लाह असां ख़तमु था कयूं। जेकॾहिं असांजो मसइलो हल न कयो मुख़्तियार अहमद अबड़े त असां एहतजाज दाइरो वधाईंदासीं।